रसूल करीम फरमायो जंहिंखे हिकु नज़र अल्लाह जी नसीब थी वञे, जंहिंजे मथां हिकु दफ़ो अल्लाह जी नज़र थी वञे, लम युअज़्ज़िबहु अबदा, कॾहिं बि अल्लाह उनखे जहन्नम जो अज़ाब कोन कंदो। हिकिड़ी नज़र अल्लाह जी कंहिं बाने ते पइजी वञे उनखे कॾहिं अज़ाब न थींदो, वो दोज़ख में न वेंदो, वो दुनिया जी मुसीबतुनि वारे अज़ाब में न वेंदो, आख़िरत जे अज़ाबनि में मुब्तला न थींदो, जंहिंजे मथां अल्लाह ताला जी हिकु निगाह करम थी वञे। सो रमज़ानुल मुबारक जी वॾे में वॾी बरकत इहा आहे जो हिन में बाने खे हर वक़्तु पंहिंजे अल्लाह ॾे मुतवज्जे रहणु घुरिजे, पंहिंजे अल्लाह ॾांहुं मुतवज्जे रहणु घुरिजे, जो अल्लाह ख़ुदि पंहिंजे बाननि ॾे मुतवज्जे रहंदो आहे। अल्लाह नज़र करम फरमाए थो माना त अल्लाह मुतवज्जे आहे न बाननि ॾांहुं, ऐं केॾो ख़ुशि नसीब आहे उहो मुस्लमान जंहिंजे मथां अल्लाह ताला निगाह करम फरमाए। असीं त पंहिंजे मुर्शिद खे चवंदा आहियूं, मुर्शिद मिठा नज़र करम कजां। असां साईं मुंहिंजा अल्लाह वारनि खे चवंदा आहियूं साईं नज़र करम कजो। अल्लाह वारनि जी नज़र हिकु दफ़ो इंसान जे बातिन ते थी वञे त मुर्द दिलियूं ज़िंदा थी पवनि, बदकार नेकोकार बणिजी वञनि, गुनहगार सुधरी पवनि, जेके गुनाहनि में मुब्तला आहिनि से सही रस्ते ते हलण वारा बणिजी वञनि। इहा अल्लाह वारनि जी नज़र जो कमाल आहे। मदीने वारे साईं जी निगाह जो इहो कमाल हुयो। लजपाल नबी जी दरबार में उहे माण्हू जेके बुत परस्त हुया, जेके गुनहगार हुया, जेके शिरक करण वारा हुया, जिन खे तहज़ीब ऐं तमद्दुन जी का ख़बर कोन हुई, महबूबन करीमन जी हिकु नज़र पइजी वई त दुनिया जा वॾे में वॾा मुवहिद बणिजी विया। मदीने वारे साईं जी नज़र इनायत थी त अल्लाह ख़ुदि उन्हनि जे लाइ फरमायो त रदियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु, ओ इहे जेके महबूब मुस्तफ़ा जा असहाबी आहिनि, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन्हनि खां राज़ी थी वियो, इहे अल्लाह खां राज़ी थी विया। सुभान अल्लाह। इहा आहे महबूबन करीमन जी नज़र जी इनायत। इहा दुनिया में त फ़ाइदो ॾिए थी, पर आख़िरत में महबूबन करीमन फरमायो जेको मूं मोहम्मद करीम जी शिफ़ात जो हक़दार बणियो उनजे मथां दोज़ख हराम थी वेंदो। माना क़यामत में बि असांखे महबूबन करीमन जी नज़र इनायत जी ज़रूरत पवंदी। अल्लाह वारनि अल्लाह जे नबीअनि जी निगाह शफ़क़त जो इहो कमाल आहे। तव्हां अंदाज़ो लॻायो त ख़ुदि अल्लाह जी नज़र इनायत जो केॾो वॾो कमाल हूंदो, ऐं उहो अल्लाह बाननि ॾे मुतवज्जे थिए त इन खां वधीक ॿी का नेमत न आहे। ऐं बदनसीब आहे उहो माण्हू, बदबख़्त आहे उहो माण्हू जो रमज़ान जी अहिड़ी भलियुनि घड़ियुनि में बि जंहिं वक़्तु अल्लाह पंहिंजे बाननि ॾे मुतवज्जे हुजे ऐं हे अल्लाह जे तवज्जो खां महरूम रहिजी वञे, हे माना अल्लाह जे नज़र इनायत खां महरूम रहिजी वञे। रमज़ान में भली दुआ इहा आहे, छो त हे क़बूलियत जी जो महीनो आहे। हिन महीने में जेका दुआ घुरो सां क़बूल पवंदी। मदीने वारे साईं फरमायो ॿियनि महीननि में तव्हां फ़र्ज़ अदा कयो, रमज़ानुल मुबारक में नफ़िल अदा कयो त नफ़िल जो सवाब अजुर फ़र्ज़नि खां वधीक आहे। पर जेको माण्हू रमज़ान में फ़र्ज़ अदा करे, ॿियनि महीननि में 70 या 700 फ़र्ज़ अदा करे, रमज़ान जो हिकिड़ो फ़र्ज़ अदा करे 700 फ़र्ज़नि खां वधीक अजुर इनाम अल्लाह ताला था फरमाइनि। जा दुआ घुर जो अमल कर क़बूल आहे, सम्झो था। पर अहिड़ियुनि घड़ियुनि में बि, क़बूलियत वारी घड़ियुनि में बि असां महरूम न रहिजूं। उनजे करे तव्हां इहा दुआ घुरो। माण्हू माल घुरंदो, पैसो घुरंदो, ॾोकड़ घुरंदो, दुनिया जी मुसीबतुनि खां निजात घुरंदो, बराबरि भलियूं दुआऊं आहिनि, पर भली दुआ इहा आहे जो हिन रमज़ान जी घड़ियुनि में तव्हां इहा दुआ घुरो, मुंहिंजा मौला पंहिंजी तवज्जो जो असांखे हक़दार बणा, असांखे उन्हनि बाननि में शुमार फरमा जन ते तूं अल्लाह मुतवज्जे रहंदो आहीं। जेकॾहिं बानो अल्लाह ताला जी निगाह शफ़क़त जे अंदरि अची वञे, उन्हनि बाननि में शुमार थिए जन ते अल्लाह पंहिंजी निगाह इनायत फरमाईंदो आहे, त ॿुधायो ख़ालिक त अल्लाह आहे न, बा मालिक बि अल्लाह आहे,
पालनहार बि अल्लाह आहे, इज़तुनि ॾियण वारो बि अल्लाह आहे, दुनिया आख़िरत जूं नेमतूं ॾियण वारो बि अल्लाह आहे। साईं मुंहिंजा ॾुखनि लाहिण वारो अल्लाह आहे, ग़म लाहिण वारो अल्लाह हुआ, मुसीबतुनि लाहिण वारो अल्लाह हुआ, इनायतुनि करण वारो अल्लाह हुआ। कर्ज़, दर्द, मर्ज़, बीमारियूं, परेशानियूं, दुनिया आख़िरत जूं अहंजायूं लाहिण वारो केरु आहे बा? चओ केरु आहे? बुलंद आवाज़ सां चओ अल्लाह। उहो अल्लाह आहे। जॾहिं बानो उन अल्लाह जे तवज्जो जो मर्कज़ बणिजी वञे, हर वक़्तु अल्लाह जी नज़रुनि में थी वञे, अल्लाह फरमाए बाना घुर त ॼाए, कहिड़ी ख़्वाहिश थी पूरी कयां आहे। जॾहिं अल्लाह पाण असां ते तवज्जो फरमाए त इन खां वधीक ॿी का नेमत आहे ई कोन्हे का। अल्लाह वारा आहिनि, अल्लाह जा कामिल वली, जा दुआ घुरंदा आहिनि सा क़बूल थींदी आहे। मदीने वारे साईं फरमायो, हदीस मुबारक आहे सही बुखारी शरीफ़ में, त हिकिड़ा अहिड़ा बाना आहिनि जेके जॾहिं बि दुआ जे लाइ हथ खणंदा आहिनि, अल्लाह उन्हनि जी दुआ कॾहिं रद्द न कंदो आहे। छो? छाजे लाइ? जो उन्हनि अल्लाह खे अहिड़ो राज़ी कयो जो हर वक़्तु उहे रब जी निगाह में रहिया, हर वक़्तु अल्लाह ताला जी नज़र इनायत में रहिया। हूअं त अल्लाह हाज़िर व नाज़िर आहे, हर कंहिंखे ॾिसंदड़ आहे, पसंदड़ आहे, पर ईअं थींदो आहे जो ॿ पुट आहिनि, हिकिड़ो बेफ़रमान आहे, हिकिड़ो फर्मा बरदार आहे। फर्मा बरदार बच्चो वणंदो आहे न, उहो पीउ चवंदो त मुंहिंजी निगाहुनि जे साम्हूं हुजे, मूंसां गॾु हुजे, हिन जूं ज़रूरतूं पूरियूं कयां, हाजतूं पूरियूं कयां। असांजा मिठड़ा मुर्शिद करीम क़िबला दिलबर साईं हज़रत क़ुदवतुल औलिया महबूब इलाही नव्वर अल्लाह मरकदहू फरमाईंदा हुया, हिन बच्चे मुंहिंजी त एॾी दिलि ख़ुशि कई आहे जो दुआ ॿियनि जे लाइ थो घुरां या दुआ मोटी दिलबर साईं ॾे थी हली वञे। ओ इहो दिलि राज़ी करण जो मामिलो बिला तशबीह बिला मिसाल। बाना सभु अल्लाह जा बाना आहिनि, हर बाने सां अल्लाह प्यार कंदो आहे। 70 गुना वधीक अम्मा जी मोहब्बत खां वधीक 70 गुना अल्लाह पंहिंजे बाननि सां मोहब्बत फरमाईंदो आहे। सभु बाना भला आहिनि, पर उहो ख़ुशि नसीब आहे जे बाने जे मथां अल्लाह पंहिंजो तवज्जो फरमाए। इहा दुआ घुरो रमज़ान में, हर घड़ी हर पल मुंहिंजा मौला उहे लम्हा असांजी ज़िंदगी में पैदा फरमा, जन लम्हात में, जन औकात में, जन मिंटनि ऐं सेकंडनि में तूं अल्लाह मुंहिंजे बातिन ॾांहुं मुतवजे थींदे। सम्झो था? अल्लाह ताला शाल असां सभिनी बाननि ते पंहिंजी तवज्जो फरमाए, असांजे मथां पंहिंजी नज़र करम फरमाए, निगाह इनायत फरमाए। अल्लाह ताला असां सभिनी जे दुआउनि खे शाल शर्फ़ क़बूलियत अता फरमाए। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्ली